इन्नल हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुह व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल फला हादिय लहु وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدا عبده ورسوله أرسله بالحق بشيرا ونذيرا وداعيا إلى الله بإذنه وسراجا منيرا أما بعد فإن خير الحديث كتاب الله وخير الهدي هدي محمد صلى الله عليه وسلم وشر الأمور محدثاتها وكل محدثة بدعة وكل بدعة ضلالة وكل ضلالة في النار. أعوذ بالله السميع العليم من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. قاف والقرآن المجيد بل عجبوا أن جاءهم منذر منهم فقال الكافرون هذا شيء عجيب أإذا متنا وكنا ترابا ذلك رجع بعيد قد علمنا ما تنقص الأرض منهم وعندنا كتاب حفيظ بل كذبوا بالحق لما جاءهم فهم في أمر مريج أفلم ينظروا إلى السماء فوقهم كيف بنيناها وزيناها وما لها من فروج والأرض مددناها وألقينا فيها رواسي وأنبتنا فيها من كل زوج بهيج تبصرة وذكرى لكل عبد منيب ونزلنا من السماء ماء مباركا فأنبتنا به جنات وحب الحصيد والنخل باسقات لها طلع نضيد رزقا للعباد وأحيينا به بلدة ميتا كذلك الخروج كذبت قبلهم قوم نوح وأصحاب الرس وثمود وعاد وفرعون وإخوان لوط وأصحاب الأيكة وقوم تبع كل كذب الرسل فحق وعيد أفعينا بالخلق الأول بل هم في لبس من خلق جديد. وقال الله تعالى في كلامه المجيد تتجافى جنوبهم عن المضاجع يدعون ربهم خوفا وطمعا ومما رزقناهم ينفقون فلا تعلم نفس ما أخفي لهم من قرة أعين جزاء بما كانوا يعملون. तमाम किस्म जी हमदें सना वॾाई अने वाखाण इबादत ऐं बंदगी परिस्तिश ऐं पूॼा पानप ऐं ग़ुलामी रुकू ऐं सजदा उन हिकिड़े अल्लाह वहदहू ला शरीक लहू जे लाइक़ अने सज़ावार आहे जेको अल्लाह खालिक कुल कायनात मालिक अर्ज़ो समा है। अल्लाह जी मुख्तसर हमद खां बाद बेशुमार लातादाद दुरूद ऐं सलाम नाज़िल थिए उमूमन तमाम अंबिया अलैहिमुस्सलातु वस्सलाम मथे ख़ुसूसन आखिरी नबी जनाब मुहम्मद मुस्तफ़ा अहमद मुज्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मथे अल्लाहुम्मा सल्लि व बारिक व सल्लिम अलैहि। हाज़रीन जुमा, बुज़ुर्गों, नौजवान साथियों, अचे इन जुमे जे अंदर खुतबे जो उनवान है आखिरी अशरो कीअं गुज़ारियूं। आखिरी अशरो यानी पंहिंजी ज़बान में छेलो ॾौ। रमज़ान में टे जेको अलॻि अलॻि ॾाह अचनि था ॾह ॾींहं
उन में जा अशरा पां अॼु सांझे जो थोड़े हिकु कलाक पुठियां इंशा अल्लाह पूरा करे वेंदासीं। हाणे पां वटि जेको टियों ॾऊ अचे थो, छैलो अशरो जेको अचे थो, ई अशरो पां मिणी खे कीअं गुज़ारणो आहे, इन ॾे में पाण खे कहिड़ा कहिड़ा अमल करणा आहिनि, किन वस्तुअ खां बचणो आहे, इन तालुक़ से अॼु इंशा अल्लाह पां अमुक ॻाल्हियूं सुणंदासीं। अज़ीज़ो, मिणी कथा पहिरीं त पां इन वस्तु खे सम्झी लाहियूं जे रमज़ान मुबारक जो महीनो अल्लाह रब्बुल आलमीन जी हिकिड़ी वॾी नेमत आहे जेको पाण खे पंहिंजी ज़िंदगीअ में पंहिंजी चङ भलाईअ में पाण खे मिलियो आहे। अल्लामा इब्न जौज़ी रहमहुल्लाह बयान फरमाई था जे जेको माण्हू मरी विया आहिनि, जेको इंसान मरी विया आहिनि, पंहिंजा कई हिन दुनिया में वेंदा रहिया आहिनि ऐं पाण मिणी खे वञिणो आहे, उहो फरमाई था जेको माण्हू मरी विया आहिनि उन खे जेकॾहिं पुछे में अचे जे दुनिया में आंखे कई वस्तु पाछी खपे थी असीं आंखे ॾियूं, त उहो कंहिं वस्तु जी तमन्ना की न कंदा, उहो सिर्फ़ु हिकिड़ी तमन्ना कंदा जे अल्लाह असांखे तो रमज़ान जो हिकिड़ो ॾींहुं खाली नसीब कर। जेको माण्हू मरी विया आहिनि उन खे अॼु क़दुरु थी हूंदी जे रमज़ान जा ॾींहं कहिड़ा बरकत वारा ने कहिड़ा रहमत वारा आहिनि, ने पाण खे पण क़दुरु तर थींदी जहिड़ा हिन दुनिया जे नशे में जा निकिरी करे ने पाण क़ब्रिस्तान जे हवाले थींदासीं, तहिड़ा पाण डिघ पछताईंदासीं, डिघ हथ पग हणंदासीं जे अल्लाह असांखे ख़ाली रमज़ान जो हिकिड़ो ॾींहुं तो नसीब कर, पण पोइ हिकिड़ो ॾींहुं न बल्कि हिकिड़ो सेकंड पण पाण खे नसीब की न थींदो। हींअर जेको ॾींहुं हले पिया ई पंहिंजा रहिया, अल्लाह ताला पाण खे ॾिने, इन मां पाण जेतिरो लाभ गिनी लाहियूं, इन मां पाण जेतिरो फ़ाइदो गिनी लाहियूं ई ओछो आहे। रमज़ान जो आख़िरी जेको ॾऊ आहे, छैलो जेको ॾऊ आहे, इन जी अहमियत घणी आहे, फज़ीलत पण घणी आहे। अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा बयान करे थी जे रमज़ान जो छैलो ॾऊ जरा अचींदो हो, रमज़ान जो जरा छैलो ॾऊ अचींदो हो तर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कुरो कंदा हुआ, अहया लैलहू, सॼी राति जागंदा हुआ, सॼी राति जागंदा हुआ, माण्हू से रियाण करे ला करे न, दुनिया जो ॻाल्हियूं करे ला करे न, बल्कि सॼी राति जागे जो मक़सदु ई हूंदो हो जे अल्लाह रब्बुल आलमीन अॻियां रुअंदा हुआ, अल्लाह वटां दुआऊं मंगंदा हुआ, नफ़ल पढ़ंदा हुआ, क़ुरान जी तिलावत कंदा हुआ, ज़िक्र कंदा हुआ। व आइक़ज़ अहलहू, ख़ाली पिंड की न जागंदा हुआ, पिंड जी आकाए खे पण जागाईंदा हुआ, घर वारी खे पण चवंदा हुआ जे उथियो, जियां आउं क़याम कयां थो, जियां आउं नफ़ल पढ़ां थो, जियां अल्लाह जो ज़िक्र आउं कयां थो, ऐं पण उथी करे न ईअं ज़िक्र कयो। पोइ वशद में इज़रहू, पिंड जी पेठ जेको आहे इहे पेठ ॿधी लाहींदा हुआ, पेठ ॿधंदा हुआ, कंहिंसे मलाखड़ो करे ला करे न, कंहिंसे मल विड़े ला करे न, बल्कि पेठ ॿधे जो मतिलबु ई आहे जे इबादत में वधारे मां वधारे महिनत कंदा हुआ। पाण खे पण जरा को बरू को कमु करणो हुए न तर टवाल कढी न पेठ ॿधी लाहियूं था, हलो हाणे तयार आहियूं। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन छैले ॾे में ईअं कंदा हुआ जे पिंड जी पेठ ॿधी लाहींदा हुआ, यानी वधारे मां वधारे इबादत कंदा हुआ। ऐं मुंहिंजा ॿाहिरो रमज़ान जेको आहे हिकिड़ो महिमान आहे, पाण वटि काल्ह अञा आयो हो, 20 ॾींहं पाण गुज़ारे छॾिया, 2 ॾींहं पण जेको इहे गुज़री वेंदा, पाण रमज़ान मुबारक के पाण ईअं गुज़ारियूं जीअं क़ुरान ने हदीस में गुज़ारे जो हुक्म आयो है त ई मुबारक महीनो अहिड़ो महीनो आहे जे पाण खे जन्नत मथे पुॼाए सघे थो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, रमज़ान जी जहिड़पण सांझी थी थी, हर की सांझ जे टाइम में
अल्लाह रब्बुल आलमीन बेशुमार माण्हुनि खे दोज़ख खां आज़ाद करे छॾे थो। कई अहिड़ा इंसान आहिनि था जंहिंखे अल्लाह रब्बुल आलमीन जन्नती बनाए छॾे थो, इन रमज़ान जी बरकत जे कारण। रमज़ान मुबारक जो महीनो पांखे जेको मिलियो आहे, पां हैसियत जितनी पण सुस्ताई कई, पां जितनी पण गफ़लत कई, ने हक़ीक़त में पां वटि नेकी जो कीअं क़दर न आहे, नेकी जो पां वटि कीअं क़दर न आहे। पां जेको नेकी कयूं पण था, इहे पण ॿिए माण्हुनि खे ॾिसी रस्म जे तौर मथे कयूं था। बाक़ी जेको शौक़ु हुअणो खपे नेकीअ में, उहो शौक़ु पां वटि न आहे। न त रमज़ान जो मुबारक महीनो पां वटि आयो हुए ने पां वटां जेकॾहिं को इबादत न थिए, पां हिन मुबारक महीने में जेकॾहिं कोड़ा रही वञो, महरूम रही वञो, त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, इन माण्हू खां वॾो ॿियो महरूम केरु न आहे। जे रमज़ान जो महीनो मिली वियो, तंहिं हूंदे पण कोरो रही वियो आहे, गुनाह पिण जा माफ़ न कराए सघियो, अल्लाह खे सजदा न करे सघियो, अल्लाह अॻियां दुआऊं न मंगी सघियो, रमज़ान जा रोज़ा न रखी सघियो, हक़ीक़त में अहिड़ो माण्हू जेको आहे महरूम आहे। रमज़ान जी मुबारक महीने में मिणी कता पहिलो कमु पांखे ई करिणो आहे जे वधारे में जा वधारे पांखे नफ़ल कमु करणा आहे। रमज़ान फ़र्ज़ अमल करे जो महीनो न आहे। फ़र्ज़ जेको अमल रहिया ई त आॾे ॾींहं में पण पांखे करणा आहे। रमज़ान में जेकॾहिं पां 5 वक़्त नमाज़ पढ़ो था, त को रमज़ान खां सवाइ ॿिए ॾींहं में नथा पढ़ो, ॿिए ॾींहं में पण रमज़ान खां सवाइ 5 वक़्त पांखे नमाज़ पढ़णी आहे। पण रमज़ान जो महीनो असल नफ़ल इबादतों करे जो महीनो आहे। नफ़ल या नफ़ल नमाज वे ते भले, ए नफ़ल सदको ने खैरात वे ते भले, का नफ़ल ॿई को नेकी वे ते भले, नफ़ल कम पांखे वधारे में वधारे करणा आहे। ने अल्लाह जे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हदीस कुदसी में फरमायो, वमा यज़ालु अब्दी यतक़र्रबु इलैया बिन नवाफिल हत्ता उहिब्बहु फ़इज़ा अहबब्तुहु कुन्तु समअहु अल्लज़ी यस्मअु बिही व बसरहु अल्लज़ी युबसिरु बिही व यदहु अल्लती यब्तिशु बिहा व रिजलहु अल्लती यमशी बिहा। अल्लाह जे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जे अल्लाह ताला चए थो, केरु चए थो? अल्लाह ताला चए थो, मुंहिंजो बानो जरा लगातार नफ़ल पढ़े थो, वधारे मां वधारे नफ़ल पढ़े थो, तर ही बानो मूंखे ओॾो थिए थो। जेतिरियूं पण नफ़ल पढ़ंदो एतिरो अल्लाह ताला खे ओॾो थींदो। ने पोइ जरा अल्लाह ताला खे हिकिड़ो इंसान ओॾो थिए थो, तर अल्लाह ताला फरमाए थो उन इंसान से आउं मोहबत कयां थो। हाय अल्लाह, पांखे जेकॾहिं पंहिंजे रब जी मोहबत मिली वञे, पां जेकॾहिं पंहिंजे रब जा पसंदि वारा बाणा बणी वञो, पां ज़मीन मथे हलंदल फिरंदल चई सघो जे आउं उहो इंसान आहियां जंहिंसां मुंहिंजो रब पण मोहबत करे थो, मुंहिंजे रब खे आउं पसंदि आहियां, अल्लाह रब्बुल आलमीन मूंसे मोहबत करे थो। पण तंहिं लाइ करे पांखे ई कमु करणो पवंदो, वधारे मां वधारे पांखे नफ़ल पढ़णा पवंदा, वधारे मां वधारे पांखे नफ़ल कमु करणा पवंदा। अल्लाह ताला फरमाए, मुंहिंजे बाने से जरा आउं मोहबत कयां थो त कुर थिए थो, कुन्तु समअहु अल्लज़ी यस्मअु बिही, उन इंसान जो आउं कन बनी वञा थो जंहिं कने से हू सुणे थो। कन हक़ीक़त में इंसान जो कन वे थो, पण इन कन मथे अल्लाह रब्बुल आलमीन जो पहरो लगल वे थो। इन कन से को पण अहिड़ो गुनाह जो कम ई सुणंदो की न जंहिंमें अल्लाह रब्बुल आलमीन नाराज़ थिए। को कूड़ी ॻाल्हि सुणणी, कंहिंजी गिला सुणणी, कंहिंजी गीबत सुणणी, कंहिंजी मुनाफ़क़ी सुणणी, को कलाम, को फिल्म, को गाइनो, को नाटक, कंहिं वस्तु खे पण ई अल्लाह रब्बुल आलमीन जो बानो ओॾो की न थींदो। कंहिं पण वस्तु मथे कन की न लॻाईंदो जंहिंमां अल्लाह ताला नाराज़ थींदो वे। अहिड़ो जेकॾहिं इंसान पांखे नज़र अची वञे, सम्झी लायो आसमान वारो जेको धणी आहे उहो इन इंसान से मोहबत करे थो। ऐं पोइ उहा बसरहु अल्लज़ी युबसिरु बिही, उन इंसान जी आउं अखि बनी वञा थो जंहिं अखि से उहो इंसान ॾिसे थो। ने इन अखि से इंसान उहा ज वस्तु निहारींदो, उॾाज मीट कईंदो, उॾाज लोणो फिरींदो जंहिंजी अल्लाह रब्बुल आलमीन इन इंसान खे रजा ॾिने हूंदे। जेकॾहिं कंहिं कम खे निहारे से, कंहिं वस्तु खे निहारे से,
केॾा मीट करे से जेकॾहिं अल्लाह रब्बुल आलमीन नाराज़ थींदो वे ई इंसान ओॾा कॾहिं मीट की न कंदो, ओॾा कॾहिं लोणो की न फिरींदो। अहिड़ो इंसान है जैसे अल्लाह रब्बुल आलमीन मोहब्बत करे थो। पोइ वयदहु लती युब्तिशु बिहा, पोइ उन इंसान से जरा मोहब्बत कयां थो तेरा उनजो हथ बनी वञा थो जंहिं हथे से उ वस्तु खे खणे थो। इन हथ से कंहिं मथे पण ई कॾहिं ज़ुल्म की न कंदो, इन हथ से कॾहिं ई ख़यानत की न कंदो, इन हथ से कॾहिं ई चोरी की न कंदो, इन हथ से कंहिंखे ई धक की न हणंदो। अहिड़ो हथ जेकॾहिं पाण खे नज़र अचे त पाण चई सघूं था ही उहो हथ है जेको अल्लाह रब्बुल आलमीन खे पसंदि आहे। वरिजलहु लती यमशी बिहा, ने उन इंसान जो आऊं पग बनी वञा थो जंहिं पग से उहो हले थो ने हले ने फिरे थो। यानी कॾहिं पण ई विख खणी कंहिं गुनाह के साम्हूं की न वेंदो, कुला इन इंसान से अल्लाह ताला मोहब्बत करे थो। ने पोइ अहिड़े इंसान खे अल्लाह रब्बुल आलमीन ख़ुशख़बरी ॾे थो। अल्लाह रब्बुल आलमीन अहिड़े इंसान से वाइदो करे थो व इन सअलनी लउतियन्नहु व ला इन इस्तआज़नी लउइज़न्नहु। ई इंसान जेकॾहिं मूं वटां कंहिं पण वस्तु जो सवाल कंदो इन जे सवाल खे आउं कॾहिं रद्द की न कंदोसि, इन जी हर की दुआ क़बूल कंदोसि। ने पोइ ई जेकॾहिं मूं वटां कंहिं वस्तु जी पनाह मंगंदो, ए अल्लाह फलाणे इंसान नो आउं पनाह मंगा थो, फलाणे जिन नो आउं पनाह मंगा थो, हिन फितने नो आउं पनाह मंगा थो, हिन अज़ाब खां आउं पनाह मंगा थो। अल्लाह रब्बुल आलमीन चए थो मुंहिंजो माण्हू पनाह मंगंदो इनखे आउं उन टाणे पनाह ॾेई ॾींदुसि, इनखे इन फितने नो आउं बचाए लाहींदुसि। ई उन माण्हू खे मिलंदो जेको वधारे में जा वधारे नफ़ल पढ़ंदो, वधारे मां वधारे नफ़ल कम कंदो। मुंहिंजा भाइरो पाण पण वधारे मां वधारे नफ़ल पढ़ो। हिन रमज़ान जे महीने में 2 ॾींहं में त पाण वटि फर्ज़ नथी पढ़ाजे, 2 ॾींहं में पाण वटि फर्ज़ नथी पढ़ाजे, पण ही हिकिड़ो अहिड़ो महीनो आहे जे पाण कई अहिड़ा आहियूं पंहिंजे धंधे मां पंहिंजी हर की वस्तु मां हथ कढी हिन मस्जिद में पाण राति ने ॾींहुं कटियूं था त खाली रिहाण में ॻाल्हि करे में दुनिया जे धंधे में कमे में पाण पंहिंजो टाइम न विञायूं, बल्कि जेतिरो थी सघे पाण अल्लाह रब्बुल आलमीन के वधारे सजदा कयूं, अल्लाह ताला वटां माफ़ी मंगी लायूं ने रमज़ान खे पाण ईअं करे गुज़ारियूं जे पंहिंजो ही छेलो रमज़ान है। पाण निकी करे लायूं जे पंहिंजो छेलो रमज़ान है। अगले रमज़ान सूदी मूंखे कीअं ख़बर न आहे जे मूंखे उहो रमज़ान मिलंदो कि न मिलंदो, बल्कि अल्लाह जे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ऐं जरा नमाज़ पढ़ो, ऐं जरा नमाज़ पढ़ो तेरा ज़िंदगी जी छेली नमाज़ समझी करे ने पढ़ो। जेको पण नमाज़ पढ़ो ईअं सम्झो हीअ मुंहिंजी छेली नमाज़ है। अॼु आउं जेकॾहिं जुमे जूं पर रकातूं पढ़ां थो ई मुंहिंजूं छेलियूं पर रकातूं ऐं विच जी नमाज़ मूंखे नसीब कीअं थींदी। ईअं करे नमाज़ पढ़ो तव्हांजी असल नमाज़ हूंदी। ने नमाज़ त 2 कलाक ते वरी अचे थी न, 2-3 कलाक ते नमाज़ वरी अचे। तंहिं हूंदे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हर की नमाज़ खे छेली नमाज़ सम्झो न पढ़ो। रमज़ान जो महीनो त 12 महीने पुठियां अचे थो त रमज़ान जे महीने खे त पाण छेलो ज सम्झो खपे। न जेकॾहिं विश्वास न थींदो वे जे मुंहिंजो छेलो महीनो न आहे अञा मूंखे कई रमज़ान मिलंदा त न्यारे लायो पिंड जे ॻोठ में, पिंड जे पाड़े में, पिंड जे सिफ़े में, पिंड जे मस्जिद में कई हुआ अॼु नज़र नथा अचे, कई पाम अॼु रहिया अॻिले वर नज़र की न थींदा। एतिरे लाइ करे हिन रमज़ान जे महीने जे हिकु हिकिड़े सेकंड खे सम्झो, हिकु हिकिड़े मिंट खे सम्झो, हिकु हिकिड़े कलाक खे सम्झो, हिकु हिकिड़ी राति में हिकु हिकिड़ी ॾींहं खे सम्झो। जेतिरी थी सघे वधारे में वधारे इबादत करे लायो ऐं अल्लाह ताला वटां दुआ मंगी लायो जे अल्लाह जंहिं इंसान खे तूं दोज़ख में जा आज़ाद कदे असां गुनहगार खे पण तूं उन में दाख़िल करे छॾे। पोइ ॿियो जेको पाण कमु करिणो आहे रमज़ान मुबारक जे महीने में एतिकाफ़, ही जेको छेलो ॾहो आहे इन छेले ॾह जो हिकिड़ो वॾो कमु आहे एतिकाफ़, जंहिंखे पाण ॾहो चओ था। 2 ॾींहं जेको पाण ॾहो वियूं था नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पण ॾहो वेंदा हुआ, 2 ॾींहं वेंदा हुआ। पण जिन वरे अल्लाह जे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इंतिकाल थियो उन वरे अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 20 ॾींहं ॾहो वेठा हुआ। ॾहो खाली 2 ॾींहं जो न आहे, जेकॾहिं को माण्हू 20 ॾींहं ॾहो वेहणु चाहे त वेही सघे थो, सॼो महीनो जेकॾहिं ॾहो वेहणु चाहे त वेही सघे थो, 5 ॾींहं जेकॾहिं ॾहो वेहणो हुजे त 5 ॾींहं पण वेही सघे थो, हिकिड़ो ॾींहुं जेकॾहिं ॾहो वेहणो हुजे त हिकिड़ो ॾींहुं पण वेही सघे थो। ॾहो जंहिंखे एतिकाफ़ चवाइजे थो, ॾह जो मतिलबु कहिड़ो आहे?
पां त ॾह ईअं सम्झूं था जे 2 ॾींहं कंहिं खूण में वेहणो, 4 माण्हू आड़ ते विहारणा, ॻाल्हि करणियूं, रिहाणी करणियूं, फोनी करणो, दुनिया भर जूं ॻाल्हियूं करणियूं, ॿार वञी पीड़ी जा सूटा हणणा, वरी अची मस्जिद में वेही रहणो। ॾह ई न आहे। 10 जो मतिलबु थी थो दुनिया जे हर के कम मां हथ कढी सिर्फ़ ने सिर्फ़ अल्लाह रब्बुल आलमीन के साम्हूं ध्यानु करणो, अल्लाह रब्बुल आलमीन के साम्हूं मुतवज्जे थी वञणो, अल्लाह रब्बुल आलमीन के साम्हूं रोअणो, अल्लाह के साम्हूं सजदा करना, अल्लाह के रुकू करना, ज़िक्र करणो, अल्लाह रब्बुल आलमीन अॻियां दुआऊं मंगी करे पंहिंजे गुनाह जी माफ़ी मंगणी असल ॾह ई आहे। ऐं आउं त ईअं चवां थो पाण में जा हर के इंसान के ज़िंदगीअ मां हिकिड़े फेरा ॾह ज़रूरु वेठो खपे, हिकिड़े फेरा पाण खे ॾह ज़रूरु वेठो खपे जे रमज़ान अल मुबारक जे हिन आख़िरी असरे में पाण 2 ॾींहं अल्लाह रब्बुल आलमीन लाइ करे कढूं। ई पंहिंजे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत आहे ऐं जेकॾहिं न्याण वञो त ॿिए नबी जी पण सुन्नत आहे। इब्राहिम अलैहिस्सलाम जॾहिं पिन जी क़ौम खे छॾे, पिन जे ॻोठ खे छॾे जॾहिं रवाना थिया थे तेर चऊं इन्नी ज़ाहिबुन इला रब्बी सयहदीन, ऐं मिणी मुंहिंजा हथ कढी ने मुंहिंजे रब के साम्हूं वञा थो, उहो मूंखे हिदायत कंदो। ई कंहिं चयो हो? इब्राहिम अलैहिस्सलाम चवे ऐं मुंहिंजा हथ कढी मुंहिंजे रब के साम्हूं वञा थो, उहो मूंखे हिदायत कंदो। ॾह जेको वेंदल माड़ो वेहे थो उहो पण सांझ जो पंहिंजे घर चए थो हाणे 2 वेहण वञा थो। 2 ॾींहं मुंहिंजो आसे कीअं वास्तो की न हूंदो, औलाद से न, घर वारीअ से न, आकाए से न, घर से न, दुनिया के कंहिं धंधे से उनके कीअं मतिलबु की न हूंदो। 2 ॾींहं सिर्फ़ ने सिर्फ़ अल्लाह रब्बुल आलमीन जी इताअत कंदो, अल्लाह जी इबादत कंदो। सम्झी लायो उन इब्राहिम अलैहिस्सलाम जी सुन्नत के चीरी करे छॾे जंहिं चयो हो इन्नी ज़ाहिबुन इला रब्बी सयहदीन, ऐं मिणी वस्तु मुंहिंजा हथ कढी ने अल्लाह रब्बुल आलमीन के साम्हूं वञा थो। पाण पण चई सघूं था अॼु सांझ खां पुठियां 2 शुरू थी वेंदो। जेकॾहिं पाण न्याणा हलूं त पंहिंजा ॾींहं राति मस्जिद में निकिरनि था त ई पाण वॾो सवाबु हिकिड़ो कमाए लाहियूं जे 2 पाण वेही सघूं था। हिकिड़ो माण्हू जेकॾहिं को वेठो आहे त ज़रूरी न आहे ॿियो न वेही सघे, हिकिड़े मस्जिद में खपे एतिरा माण्हू वेही सघनि था। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 2 वेहंदा हुआ, पर अल्लाह जे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जॾहिं इंतिकाल थी वियो अल्लाह जे नबी जूं घर वारियूं पण 2 वेहंदियूं हुयूं। पाण 2 वेहणो केतिरे आहे? अल्लाह ताला फरमाए व अंतुम आकिफून फिल मसाजिद, जेको पण माण्हू 2 वेहंदो ई मस्जिद में वेहंदो, मस्जिद खां ॿाहिरि की न वेही सघंदो। 2 जेकॾहिं पाण मां को माण्हू वेहणु चाहे थो त दुनिया जो को पण ॻाल्हि न करे, क़ुरान जो वधारे में वधारे गौर करे, वधारे में वधारे ज़िक्र करे, वधारे में वधारे दुआऊं मंगे, वधारे में वधारे नफ़ल पढ़े, जितरो थी सके अल्लाह रब्बुल आलमीन जी इताअत करे, दुनिया जी हर की ॻाल्हि मां हर की वस्तु मां हथ कढी लाहे। ईज असल 2 आहे न। जर पाण हीअं कंदासीं जेकॾहिं पाण न्याण हलूं, जेकॾहिं 2 ॾींहं पाण खे मिली वञे काइम माटे, जेकॾहिं पाण 2 कलाक कढूं, 24 कलाक में 2 कलाक नफ़ल पढ़ूं, ज़िक्र कयूं, दुआऊं मंगो, अल्लाह रब्बुल आलमीन अॻियां रुओ, पंहिंजे गुनाह जी माफ़ी मंगो, इंशाअल्लाह अल्लाह ताला वटि उमेद है जे इन अमल के बदले में अल्लाह ताला पाण खे जन्नत नसीब कंदो। एतिरे लाइ करे तयार थियो जेको पण माण्हू 2 वेहणु चाहींदो हुए अॼु वटा सांझी वटा शुरू थी वञे। 2 ॾींहं अल्लाह रब्बुल आलमीन खे ॾेई ॾे जे मुंहिंजा रब गुनहगार दुनिया में डिग दौड़ियो हुयां, गली गटी मथे डिग वियो हुयां, ऐं डिग चकर कढी आयो हुयां, मुंहिंजा रब मूंखे किथे माफ़ी न मिले। ही 2 ॾींहं जेको मुंझारिया अल्लाह तोजे हवाले कयां तो, तोजे घर में अची वियो हुयां, अल्लाह हिन गुनहगार खे तूं माफ़ करे छॾ। इंशाअल्लाह अल्लाह रब्बुल आलमीन पाण खे माफ़ करे छॾींदो। ऐं ॿियो कमु जेको पाण खे करिणो आहे उहो ई आहे जे लैलतुल क़द्र जेको रात है वो हिन ॾह में अची थी। लैलतुल क़द्र जंहिंखे पाण जागी जी रात चऊं था, इहा उहा रात है जंहिंजे बारे में अल्लाह रब्बुल आलमीन सूरत सॼी नाज़िल फरमाए इन्ना अंज़लनाहु फी लैलतिल क़द्र व मा अदराक मा लैलतुल क़द्र। ए नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ही जेको कुरान है इन कुरान के असां लैलतुल क़द्र में नाज़िल कयो है। ए अल्लाह जे रसूल तोखे कहिड़ी ख़बर लैलतुल क़द्र आहे कुरवा? नबी के अल्लाह ताला चए तो तोखे पण ख़बर ना है कि लैलतुल क़द्र करो है। लैलतुल क़द्र खैरुम मिन अल्फ शहर। लैलतुल क़द्र जो है ये जो क़द्र जी रात है जो हिन आखिरी शैले डे में अची थी, खैरुम मिन अल्फ शहर, 1000 महीने कता पण बेहतर है। 1000 महीना यानी न्याण हलो त 83 वरे जी इबादत थी थी। कितना वरिया?
83 वर पाण मुंहिंजा केरु इंसान जेको 83 वरनि जो हुए 83 वरनि जो पाण वटि केरु न आहे न 83 वर रुगो ॼमार न 83 वर हिकिड़ो माण्हू जेकॾहिं अल्लाह जे घर में वेठो हुए 83 वर हिकिड़ो माण्हू मस्जिद में वेठो हुए अल्लाह ताला जी इबादत करे पियो राति न ॾींहुं को पण गुनाह जो कम 83 वरे में न कयो उन इंसान के जितरो सवाब मिलंदो एतिरो ज सवाब उन इंसान के मिलंदो जेको शबे कदर जी राति जागी वेंदो। हाय हाय पां कई निंद्रूं फिटायूं पिया कई रिहाड़ी में पां पंहिंजूं निंद्रूं विञाए छॾियूं केतिरियूं रातियूं अहिड़ियूं हुयूं जेको पां अस्पताल में जागी जागी विञाए छॾियूं आहिनि ना जागियासीं पां कई राति पां रिहाण करे करे विञाए छॾियूं आहिनि वोटिंग में चूंटणी में प्रचार में पंहिंजो कई फरा सुबुह थी वियो पाण खे निंद्र न आई आहे वरी पाण हीअ जरा राति अचे थी मुबारक राति जरा पंहिंजूं मस्जिदूं ख़ाली पियूं हूंदियूं मड़े वञी करे मिठी निंद्र में सुता पिया हूंदा अड़े मुंहिंजा भाउ पाण खे निंद्र जी करणी आहे पोइ हली करे कब्रस्तान में उते सुम्हणो जा ॿियो कहिड़ो कमु आहे उते वञी करे पण उहा निंद्र जेकॾहिं खपे थी त दुनिया जी निंद्र पाण खे फिटाइणी पवंदी मिठी निंद्र में हथ कढी हिकिड़ी राति जागी लायो अल्लाह ताला जी इबादत करे लायो अल्लाह अॻियां सजदा करे लायो ने हीअ राति जेको आहे इहा अहिड़ी राति आहे जे इन राति में अल्लाह रब्बुल आलमीन जा फ़रिश्ता जेको आसमान खां ज़मीन मथे उतरनि था पोइ अल्लाह ताला फरमाए हर क़िस्म जो फ़ैसिलो जेको आहे इन राति में थिए थो 12 महीने में कुरो कुरो कम थे वराई ई मड़े फैसला हिन रात में थिए था पाण पण अल्लाह ताला वटा दुआ मंगो ए अल्लाह उहा रात असां वटि आवई है जंहिंमें 12 महीने जा फैसला थे वराई ए अल्लाह असां जा तो फैसला खासा करे छॾ ए अल्लाह तो असां के नेक बनाए छॾ ए अल्लाह तो असां के गुनाह खां बचाए लाए जा 12 महीने जी गारंटी है जेकॾहिं हिन हिकिड़ी रात में पाण बराबर जागी लायूं अल्लाह रब्बुल आलमीन जी इताअत करे लायूं त पण ई जागण जेको आहे खाली जागण न वणो खपे पाण जेको जागो था पंहिंजा कई नौजवान जागे था मस्जिद में खाऊ चाढ़िया वेठा हुए बतर थिए पिया चांहि कढी पिए पिया मिठाइयूं खाए पिया रिहाणी कई पिया ॻाल्हि कई पिया फोनी ॾियारी पिया ई जागण को जागण न आहे असल में जागण ई है कि पां जरा नमाज तरावी पढ़ी लायूं तेनो पुठिया अल्लाह ने घर में अची करे जिक्र में तिलावत कुरान में नफुल में दुआ में एड़ो मशगूल थी वञो जेस ताईं फजर जो टाइम थिए असुर जो टाइम थिए तेस ताईं पंहिंजो ध्यानु केॾा पण न वञणो खपे ई असल जागण है दुनिया जो गाली कंदासीं जागे जो सवाब की न मिलंदो इते ला करे मुंहिंजा भाउ नमाज पढ़ो नफल पढ़ो जेकॾहिं ऐं क़ुरान पढ़ल आयो त क़ुरान जो दौर कयो क़ुरान जेकॾहिं पढ़ल न आयो हिन मुबारक राति में क़ुरान खे सुनो क़ुरान मथे दौर मथे ऐं ध्यानु ॾेई करे सुनो ऐं पोइ जेकी पाण पंहिंजा गुनाह ऐं पाण खे दुआ मंगंदे अचे थी ए अल्लाह ही गुनहगार खताकार सियाकार बदकार तुंहिंजे घर में आयो है ए माफ़ कंदल तूं माफ़ कंदल ईअं तूं मूंखे माफ़ करे छॾ अल्लाह रब्बुल आलमीन पाण खे पण माफ़ करे छॾी थो ने अल्लाह ताला उहो त पंहिंजो रब उहो आहे अर्श मथे आहे 7 आसमान मथे आहे हिंटाणे अल्लाह रब्बुल आलमीन 7 आसमान मथे ने अर्श मथे है पण जब रात जो छेलो टाइम थिए तो रात जो जब छेलो टाइम थिए तो तेरा अल्लाह रब्बुल आलमीन आसमान उन मथा 7 आसमान मथा उतरी करे हिन आसमान मथे अचे तो 7 आसमान जो बंद करे अल्लाह रब्बुल आलमीन हिन आसमान मथे अचे तो वो फरमाए तो मैं यदऊनी फस्तजीब लहू आए को मोटा दुआ मंगण वारो उन जी दुआ के आऊं कबूल कयां आ मैं यसअलुनी फउतियहू आए को मोटा सवाल करण वारो आ उन जे सवाल मथे उन के ॾेई दियां मैं यस्तगफिरुनी फअगफिर लहू आए को मोटा माफी मंगण वारो आ उन के माफ करे छॾियां ये अल्लाह ताला पिंड ऐलान करे तो पाण पण आखिरी टाइम में रात अगर 3 वजे 4 वजे तेरे हिन हंध मथे वेही करे चओ ए अल्लाह तू आसमान मथा सद कई पियो जे आए को मोटा माफ़ी मंगण वारो उन खे माफ़ करे छॾिया अल्लाह आऊं या माफ़ी मंगण वारो आऊं गुनाह खणी आऊं गुनाह जो गठड़ियूं खणी हिते पुॼी आयो या ए अल्लाह तू उतानो ऐलान कई पियो जे आऊं माफ़ कयां तो ते अल्लाह हिन गुनहगार खे तू माफ़ करे छॾ पाण ढिग गुनाह थी विया आहिनि पाण ढिग भुलूं थी वियूं आहिनि पाण ढिग ग़लतियूं थी वियूं आहिनि अल्लाह ताला वटि रुई करे न पाण माफ़ी मंगी लायूं जे अल्लाह ही रमज़ान जो जेको महीनो आहे जर मूं वटां गुज़री वञे तर आऊं अहिड़ो बनी वञा जर माउ जे पेट मां पैदा थियो तर गुनाह जो कहिड़ो पाक होसि ऐं अहिड़ो पाक थी वञा ऐं मुंहिंजा ॿाहिरो
जन्नत जो अल्लाह रब्बुल आलमीन तैयार कए हैं वो अड़े माण्हुनि लाइ करे तैयार कए हैं। उन जे बारे में अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए तो कानू कलीलम मिनल लैल मा यहजऊन व बिल असहार हुम यस्तगफिरून। मुंहिंजे माने कि जंहिंखे जन्नत मिलंदी, जेको जन्नत में वेंदा, उ अड़ा इंसान हूंदा जेको रात जो वधारे सुम्हंदा की न हुआ, बल्कि असूर टाणे आधी रात जो उथी करे अल्लाह ताला वटा पंहिंजे गुनाह जो माफ़ियो मंगंदा हुआ। अड़े इंसान के जन्नत नसीब थींदी। ततजाफा जुनूबुहुम अनिल मज़ाजिअ यदऊन रब्बहुम खौफन व तमआ। ही वो इंसान है जेको विछाणे में हथ कढी अल्लाह जे घर में अचींदा हुआ, पोइ अल्लाह ताला जे धप में अल्लाह के सॾ कंदा हुआ, ए अल्लाह असां के दुनिया जे फितने जो पण धप है, ए अल्लाह मूंखे कब्र जे अज़ाब जो पण धप है, ए अल्लाह मूंखे पुल सिरात जो पण धप है, ए अल्लाह मूंखे क़यामत जे ॾींहं जो पण धप है, ए अल्लाह मूंखे दोज़ख जे अज़ाब जो पण धप है। एतिरे अल्लाह मड़े दुनिया वारा सुता पिया ऐं निंद्र में जा हथ कढी तोने घर में आयो या कोला मूंखे धप थिए थो। ए अल्लाह तू मूंखे माफ़ कर। वतमा लालच रखी करे, उम्मीद रखी करे अल्लाह ताला के सवाल कई था, ए अल्लाह तू गमे अड़ा सा गुनहगार हो पण तू गफूर रहीम है। ए अल्लाह हिन पाने के पण उम्मीद है क़यामत जो ॾींहुं तू मूंखे पण माफ़ करे छॾज। ए अल्लाह मुंहिंजा गुनाह ढिघा आहिनि पण तुंहिंजी रहमत खां वॾा मुंहिंजा गुनाह न आहिनि। गफूर रहीम तोखे सॾ कयां थो, तू मूंखे माफ़ करे छॾ। खौफ़ व तमआ अल्लाह ताला जो डप पण दिल में हुअणो खपे ऐं दिल में ये उम्मीद पण हुअणी खपे जो अल्लाह ताला मूंखे माफ़ पण करे छॾींदो। अहिड़े इंसान जे बारे में अल्लाह ताला फरमाए फला तअलमु नफ्सुम मा उख्फिय लहुम मिन कुर्रति आयुन। कंहिं इंसान खे कीअं ख़बर नाहे जे इन इंसान लाइ करे अखियूं थधियूं करे लाइ करे मूं कहिड़ी वस्तु लिकाइण रखी छॾी आहे। पंहिंजो अखियूं थधियूं थींदियूं जॾहिं अल्लाह रब्बुल आलमीन पाके जन्नत नसीब कंदो। जे मुंहिंजा माना ये जन्नत मूं तोखे ॾेई ॾिनी आहे, इंसान बड़े गम भुली वेंदो, बड़े तकलीफ़ भुली वेंदो, बड़े टेंशन भुली वेंदो। न हीअ जेको राति रही पाण सम्झो था 27वीं जी राति जेको आहे शबे क़द्र जी राति आहे, न को हिकिड़ी राति न आहे। 5 राति मुंहिंजा को पण राति थी सघे थी, 21 पण थी सघे थी, 23 पण थी सघे थी, 25 पण थी सघे थी, 27 पण थी सघे थी, 29 पण थी सघे थी। हिकिड़ी ज राति आहे, 5 राति में जा को ने जेकॾहिं पाण हीअं सम्झंदासीं 27वीं जी राति जेको आहे शबे क़द्र जी राति आहे, थी सके 21 जी राति वे उहा राति पाण वटां निकिरी वञे। एतिरे ई 5 राति पाण खे जागणियूं, अल्लाह रब्बुल आलमीन जो ज़िक्र करणो, अल्लाह वटां दुआऊं मंगणियूं। न इहे जेकॾहिं राति पाण खे मिली वञे त अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे पुछे में, ऐं अल्लाह जा रसूल जेकॾहिं मूंखे शबे क़द्र जी राति मिली वञे, जागे जी राति मूंखे मिली वञे, उन राति में अल्लाह ताला वटां कहिड़ी दुआ मंगा ऐं अल्लाह वटि कहिड़ो सुवाल कयां? त आयशा तूं चओ अल्लाहुम्मा इन्नका अफ़ूउन तुहिब्बुल अफ़्व फ़अफ़ु अन्नी। ए गुनाह के माफ़ कंदल, ए गुनाह मथा पर्दो विझंदल, तू मुंहिंजे गुनाह मथा पण पर्दो विझी छॾ। ए गुनाह के माफ़ कंदल, तू मूंखे पण माफ़ करे छॾ। इहा दुआ मंगो। तंहिंखां सवाइ पाणखे जेकी पण ज़िक्र अचींदा हुए, सुभानअल्लाहि वल्हम्दुलिल्लाहि वला इलाहा इल्लल्लाह सुभानअल्लाह व बिहम्दिही सुभानअल्लाहिल अज़ीम अल्लाहु अकबर कबीरा वल्हम्दुलिल्लाहि कसीरा। ई जेके पण ज़िक्र आहिनि अल्लाह जो पाण ज़िक्र कयूं, वधारे में वधारे पाण ज़िक्र कयूं। पाणखे कीअं न थींदो हुए त ख़ाली हथ फैलाए अल्लाह के साम्हूं मुंहुं फिटाए न वेही रहो जे अल्लाह मूंखे कीअं अचे नथो, पण ते हूंदे तो जे घर में वेठो या तो मूंखे माफ़ करे छॾ। अल्लाह रब्बुल आलमीन अहिड़े इंसान खे माफ़ करे छॾे थो। ही जेको 5 राति आहिनि अल्लाह जे घर में कढो, पाण वटि गुनाह ढिघ रहिया, पाण पिण राति ढिघ जागूं पिया। ई 5 राति जेकॾहिं पाण अल्लाह लाइ करे जागंदासीं, उहे हिकिड़ी राति पाण खे मिली वेंदी जेको 1000 महीने कथा पण बहितर है। उन जे बदले में अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजा गुनाह जेकॾहिं माफ़ करे छॾे त इन खां बहितर ॿियो को पण सौदो नथो थी सघे। मुंहिंजा ॿाहिरो निंद्र में ई राति न वञाइजा, मस्जिद खे आबाद कजा, राति जो वञी करे खाली रिहाणी न कजा, खावे मथे, चांहि मथे, मिठाईअ मथे, दुकान मथे न, बल्कि अल्लाह जे घर में राति पंहिंजी निकिरणी खपे। पाण सजदा कयूं, पाण रुकूअ कयूं, पाण दौर कयूं क़ुरान जा, अल्लाह ताला वटां माफ़ियूं मंगो, अल्लाह ताला पाणखे पण माफ़ करे छॾे। ऐं अल्लाह कुरान ऐं हदीस जे मुताबिक़ असां जेकी पण ॻाल्हियूं सुनियूं आहिनि असां मिणी के मिली जुली करे उन मथे अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमा। ऐं अल्लाह असां वटि रमज़ान जो मुबारक महीनो आयो आहे त अल्लाह इन मुबारक महीने में तूं असांजा गुनाह खे
माफ़ फरमा। ए अल्लाह आखिरी ॾऊ असां वटि अचे थो, उन में हिकिड़ी शबे क़दर जी रात है, लैलतुल क़दर जी रात है, जेको 1000 महीने कता बेहतर है। ए अल्लाह उन रात जो असांखे तूं पूरो पूरो सवाब नसीब फरमा। ए अल्लाह असां वटि जेकी पण गुनाह थी विया आहिनि, जेकी पण ग़लतियूं थियूं आहिनि, ए गफूर रहीम तूं माफ़ फरमा। ए अल्लाह जेकी बीमार आई उनकी शिफाए कामिला आजिला अता फरमा। ए अल्लाह जेकी मरी विया आहिनि उनकी कब्र के तूं कुशादा फरमा। आमीन सुम्मा आमीन। व आखिरु दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। إن الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا. من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له. أشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدا عبده ورسوله. أما بعد، أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد. اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد. عباد الله رحمكم الله، إن الله يأمر بالعدل والإحسان وإيتاء ذي القربى وينهى عن الفحشاء والمنكر والبغي يعظكم لعلكم تذكرون. واذكروا الله يذكركم وادعوه يستجب لكم ولذكر الله تعالى وأولى وأتم وأكبر والله يعلم ما تصنعون.